ओम साईं राम। गुल 28। सांझा प्रसाद, खिचड़ी जी कथा ऐं मेघा ते कृपा। वेद ऐं आत्मविज्ञान ॼाणण वारनि खे सतगुरु कोठे सघिजे थो। गुरु भले केतिरो बि विद्वान हुजे, पर जे पंहिंजे शिष्य खे सुजाग करे हिन खे निज स्वरूप जो ज्ञान नथो कराए सघे त हुनखे सतगुरु कोन चई सघिबो। रवाजी तरह पिता बराबरि पंहिंजे पुट या धीअ जे शरीर जो जनमदाता आहे, लेकिन सतगुरु जनम ऐं मरण खां मुक्त करण वारो शख़्स आहे। साईं बाबा चवंदा हुआ त मुंहिंजो शिष्य भले 1000 कोह परे रहंदो हुजे त बि हू शिरडीअ तरफ़ ईअं खिचिजी ईंदो जीअं धागे में ॿधल पखी छिकिजी ईंदा आहिनि। लाला लक्ष्मीचंद असुल वेंकटेश्वर प्रेस में नौकरी कंदो हो, पर उहा छॾे रेलवे में आयो ऐं पोइ वरी मिसेस रेली ब्रदर्स एंड कंपनी में मुंशी क्लार्क जी नौकरी करणु लॻो। 1910 में हिन जो साईं बाबा सां संपर्क थियो। नाताल खां 1-2 महीना अॻे सांताक्रूज़ में हिन सपने में हिकु ॾाड़ीअ वारो ॾिठो, जंहिंखे चौधारी सत्संगी भक्त वेड़े वेठा हुआ। कुझु ॾींहं खां पोइ उहो हिकु दोस्त दत्तात्रेय मंजूनाथ जे घर दासगण जो कीर्तन ॿुधणु वियो। दासगणू कीर्तन कंदे साईं बाबा जूं लीलाऊं ॿुधाईंदो हो। साईं बाबा जे बयानु करण ते लक्ष्मीचंद खे ॾिठल सपनो यादि आयो ऐं इन ई फ़ैसिले ते पहुतो त सपने में बराबरि साईं बाबा जो दर्शन कयो अथऊं। मतिलबु त दासगणू जे कीर्तन, कथा ऐं तुकाराम भक्त जा भॼन ॿुधी हिन पको इरादो कयो त शिरडी यात्रा ज़रूरु कबी। सचे दिलि वारनि भक्तनि ऐं प्यासी जाॻियासियुनि खे परमात्मा सतगुरु ॻोल्हे हथु करण में मदद कंदो आहे। उन राति जो 8 बजे हिकु दोस्त शंकरराव अची संदसि घर खटकायो ऐं चयो त मूंसां गॾिजी शिरडी हलण लाइ तयारु आहीं। हू इहो ॿुधी ख़ुशीअ में ॼणु नचणु लॻो ऐं पंहिंजे भाउ खां 15 रुपया उधार वठी ज़रूरी सामान खणी दोस्त सां गॾु निकितो। रेलगाॾी में 4 मुसाफ़िर यात्री बि हुआ जे शिरडी जे भरिसां ॻोठनि में रहंदा हुआ ऐं घर मोटी रहिया हुआ। लक्ष्मीचंद उन्हनि खां साईं बाबा जे बारे में ख़बरचार पुछी ऐं हिननि ॿुधाइनि त साईं बाबा केतिरनि सालनि खां शिरडी में रहंदो आहे ऐं बराबरि हिकु पहुतल शख़्स आहे। गाॾी में हिननि भॼन बि ॻायाऊं। कोपरगांव शहर में पहुची ॿिन्ही ॼणनि बाबानि लाइ ज़ैतून जी भेटा ॾियण जो ख़्यालु कयो, पर जॾहिं शहर घुमणु निकिता त ज़ैतून वठण जो ख़्यालु ई भुलिजी वियुसि। जॾहिं शिरडी जे वेझो आया त ज़ैतून वठण जी यादगिरी पियनि त ॾिसनि त हिकु ॿुढी स्त्री ज़ैतूननि जी टोकरी खणी संदन टांगे पुठियां डोड़े पई अचे। इहो ॾिसी हिन टांगो बीहारियो ऐं ॿुढीअ खां ज़ैतून ख़रीद कया। आख़िर में ॿुढड़े चयनि त बाक़ी जेके ज़ैतून बचा आहिनि से मुंहिंजे तरफ़ां बाबा जिन खे भेंट कजो। ॿुढीअ जे वातां इहे लफ़्ज़ ॿुधी ॿई अजब में पइजी विया ऐं चवणु लॻा त शाबाश हुजे हिन ॿुढीअ जी भक्तीअ खे। लक्ष्मीचंद दिलि में चयो त हीअ ॿुढी शायदि सपने में ॾिठल ॾाड़ीअ वारे जी वेझी माइटाणी हूंदी। शिरडी जे वेझो पहुचण ते मस्जिद ते चढ़ियल झंडा झुलाईंदा नज़र आयनि ऐं ॿिन्ही हुननि खे टांगे मां ई नमस्कार कयो। मस्जिद में पहुची रस्म मूजिबि पूजा करे बाबा जे चरणनि खे फोन वांगुरु चिमिड़ी पिया, लेकिन मोट में बाबा जिन जे वातां ही अजीब लफ़्ज़ निकितनि त सालनि वाट ते भॼन बि कयो, पोइ ॿियनि खां पुछा करण जी कहिड़ी ज़रूरत आहे। सचो सुपिनो को झूठो थींदो आहे छा? मारवाड़ी खां उधार वठण जी कहिड़ी ज़रूरत आहे? मुराद पूरी थी या न? लक्ष्मीचंद सपने जो अख़र ॿुधी बाबा जिन खे अंतर्यामी सम्झी मन ई मन बाबा जिन खे पंहिंजो गुरू करे स्वीकार कयईं। बाबा जिन जी इहा मुराद असुल कोन हूंदी हुई त संदन सारा थिए या के ख़ासि वॾनि ॾिणनि ते माण्हू संदन दर्शन करणु अचनि। हू हर वक़्तु पंहिंजे मस्तीअ में मगन रहंदा हुआ ऐं परवाह ई कोन कंदा हुआ त केरु आयो केरु वियो। जेके नज़दीक अची चरण वंदना कंदा हुआ उन्हनि सां ई ॻाल्हाईंदा हुआ। सांझा प्रसाद ऐं खिचड़ी। मंझंदि जे भोजन करण महिल लक्ष्मीचंद खे हिकु भक्त सांझे जो प्रसाद ॾिनो, जो हिन खे अहिड़ो वणियो जो ॿिए ॾींहुं बि चाहियईं त खाइण लाइ मिले, पर संदसि आस पूरी कोन थी। 3 ॾींहं मंझंदि जे आरती महिल बापू साहिब जोग बाबा जिन खां अची पुछियो त कहिड़ो प्रसाद तयारु करियूं। बाबा जिन फरमायो त सांझा प्रसाद ठाहे अचो। हू 2 थालियुनि में उहो खणी आयो ऐं लक्ष्मीचंद खे बुख बि तिखी लॻी हुई ऐं साॻे वक़्तु पुठीअ में सूर बि होसि त बाबा जिन चयसि
तोखे बुख बि लॻी आहे ऐं कमर में सूर बि अथई। अॼु असांजे प्रसाद खे दवा करे खा। लक्ष्मीचंद जो ॿीहर सदक वधियो त बाबा जन सचमुच अंतर्यामी आहिनि। लक्ष्मीचंद खे चावड़ी जो जलूस ॾिसण जो पिणु मौक़ो मिलियो, पर उन ॾींहुं बाबा खे खंघि जी तकलीफ़ हुई। लक्ष्मीचंद खे दिलि में संशो पियो त कंहिंजी बुरी नज़र लॻण करे बाबा खे खंघि थी आहे। ॿिए ॾींहुं सुबुह जो जॾहिं बाबा जन मस्जिद में विया तॾहिं शाम खे चयूं त काल्ह जो मूंखे खंघि जी तकलीफ़ थी हुई, मां भायां थो त कंहिंजी बुरी नज़र हुअण करे थी आहे। लक्ष्मीचंद जॾहिं इहे लफ़्ज़ ॿुधा तॾहिं सम्झी वियो त बाबा जन मुंहिंजे अंदर में जेको संशो पैदा थियो आहे उहो अंतरात्मा सां सही करे दोहराए रहिया आहिनि। बसि तंहिंखां पोइ लक्ष्मीचंद जो बाबा जन में दृढ़ विश्वास ॼमी वियो जे बेशक पूरन अंतरामी आहिनि ऐं दंडवत नमस्कार करे प्रार्थना कयईं त कृपा करियो त मुंहिंजो मन प्रभु जे भॼन ऐं अव्हां जे चरणनि में ई लॻो रहे। मूं दीन दास ते हरदम कृपा दृष्टि करे रक्षा कंदा रहंदा। अहिड़ी महिर कंदा जो अव्हां जे चरणनि जे सिमरन में बाक़ी बचियल हयाती व्यतीत करियां। हाणे आज्ञा ॾियो त घर वञा। बाबा जन खेसि ऊधी प्रसाद ॾेई वञण जी आज्ञा ॾिनी ऐं लक्ष्मीचंद पंहिंजे दोस्त ऐं स्त्रीअ समेत वाट ते बाबा जन जी साराह कंदा मोटी आया ऐं हयाती भर बाबा जन जा कटर भक्त बणिजी पिया। संदन शहर मां को शिरडी ईंदो वेंदो हो त उन हथां बाबा जन लाइ हार, काफ़ूर ऐं दक्षिणा ज़रूरु मोकिलींदा हुआ। बरहानपुर जी हिकु स्त्रीअ सपनो लधो त बाबा जन दर ते बीह खिचड़ी घुरी रहिया आहिनि। यकदमि उथी दर खोलियईं पर केरु ॾिसण में कोन आयुसि। तॾहिं बि खेसि ख़ुशी थी त बाबा जन जो दर्शन त मिलियुमि। इन ॻाल्हि हिन पंहिंजे पति ऐं किन ॿियनि माण्हुनि सां कई। संदसि पति टपाल खाते में नौकर हो ऐं ॿई धर्मी ख़्यालनि वारा हुआ। जॾहिं हिन जी बदिली अकोला में कई वई, ॿिन्ही शिरडीअ जी यात्रा करण जो फ़ैसिलो कयो ऐं वाट ते गोमती नदी जे तीरथ भेटे पोइ शिरडी में पहुता। जेतोणीकि ॿई ॼणा ख़्यालु करे आया हुआ त बाबा जन खे खिचड़ी खाराईंदासीं, पर किन सबबनि करे हिननि खे 14 ॾींहं खिचड़ी खाराइण जो वजु कीन मिलियो। स्त्री 15 ॾींहं खिचड़ी ठाहे मस्जिद में खणी आई ऐं ॾिठाई त बाबा जन ॿियनि सां गॾिजी भोजन करण लाइ वेठा आहिनि ऐं लंगर जे अॻियां टंगियल पर्दो हेठि लथो वियो आहे। पर हूअ प्रेम विचां वस थी पर्दो हटाए अंदरि हली वई ऐं बाबा जन चयो त मूंखे अॼु खिचड़ी खाइण जी ज़रूरत आहे। प्रेमण माई खिचड़ी जी थाली यकदमि बाबा जन जे अॻियां रखी ऐं बाबा जन हुन मां खिचड़ी खाइण लॻा। ॿिया सभु अजब में पइजी विया त बाबा जन पंहिंजनि भक्तनि जे प्यार जे वस्ती अहिड़ियूं लीलाऊं कंदा आहिनि। माई खिचड़ी खाराए गदगद थी घर मोटी। वरेंगाम जो रहंदड़ मेघा बिल्कुलु सादो सूदो ऐं अणपढ़ियल शख़्स हो ऐं राय बहादुर साठे जो रसोइयो हो। हू शिव महाराज जो उपासक हो ऐं ओम नमो शिवाय मंत्र जो जाप कंदो हो। हिन खे एतिरो बि ज्ञान की न हो त संध्या या गायत्री मंत्र छा थींदा आहिनि। राय बहादुर साठे जो मथिस प्यार हो, तंहिं करे हिन पंहिंजे रसोईअ मेघा खे संध्या पूजा करणु ऐं गायत्री मंत्र चवणु सेखारिया ऐं खेसि चयो त शिव महाराज जो साक्षात अवतार हिन वक़्तु शिरडी में अथई, वञी उन जो दर्शन करे अचु। मेघा जीअं ई बड़ूच स्टेशन ते पहुतो त कंहिंजे वाता ॿुधाई त साईं बाबा हिकु मुस्लमान आहे। सो वीचारो मुंहिंजी ॻोढ़ा थी पियो ऐं अची साठे साहिब खे चयईं त मूंखे शिरडी न मोकिलियो, लेकिन हिन खेसि ज़ोरीअ गाॾी में चाढ़े रवानो कयो ऐं पंहिंजे सहुरे दादा केलकर खे चिठी ते लिखी मेघा रसोईअ जी बाबा जन सां वाक़फ़त कराइण लाइ चयईं। मेघा जॾहिं मस्जिद में गिड़ियो त बाबा जन गर्जना करे चयो, हिन खे ॿाहिरि कढो। मेघा ॾे निहारे चयूं त भाई तूं क्लीन ब्राह्मण कुल जो आहीं ऐं मां आहियां हिकु मुस्लमान, जंहिंखे छुअण सां तुंहिंजी जाति भ्रष्ट ऐं अपवित्र थी पवंदी। तंहिं करे हितां निकिरी ॿाहिरि हलियो वञ। मेघा डिॼी वियो ऐं अचरज में पइजी वियो त मुंहिंजे मन जे अंदर जो ख़्यालु बाबा जन कीअं सही करे वरितो। पर पोइ मेघा कंहिं तरह सां उते रही पियो ऐं पंहिंजे इच्छा अनुसार शेवा कंदो रहियो। त बि संदसि मन जी इच्छा तृप्त कोन थी ऐं मोटी आयो ऐं उतां वरी नासिक ज़िले जे त्र्यंबकेश्वर शहर में हलियो वियो। वरी 1 साल खां पोइ शिरडी आयो ऐं दादा केलकर जे चवण ते खेसि मस्जिद में रहण जो अवसर मिलियो। साईं बाबा खेसि को बि उपदेश कोन ॾिनो, पर पंहिंजे शक्ति द्वारा हिन जे मन में सुधारे आणण जो फेरो आंदो, जो मेघा साईं बाबा जो साक्षात अवतार करे सम्झणु लॻो। शिव महाराज जी पूजा बेल पत्रनि यानी विल जे पननि या इक जे फलीअ वग़ैरह सां कई वेंदी आहे। तंहिं करे मेघा बेल पतनि जे ॻोल्हा में परे परे हलियो वेंदो हो। अवल
हर रोज़ सभिनी देवताउनि जे मंदरनि में वञी पूॼन कंदो हो ऐं पोइ मोटी अची बाबा जिन खे प्रणाम करे संदन चरणनि खे भेरियूं ॾेई पोइ चरण अमृत वठंदो हो। हिकु दफ़े खंडोबा जो मंदिर बंदि हो त मेघा मोटी मस्जिद में आयो ऐं बाबा जिन जा चरण दॿाइण लॻो, पर बाबा जिन चयसि त खंडोबा मंदिर जो दरवाज़ो हाणे खुलियो आहे, अवल उते वञी पूॼा कर, पोइ हिते अची शेवा कजांइ। मेघा सतवचन चई होॾां वियो त मंदिर जा दरवाज़ा बराबरि खुलियल हुआ ऐं मेघा अंदरि वञी हमेशह जीअं पूॼा करे जॾहिं मस्जिद में मोटी आयो तॾहिं बाबा जी संदसि शेवा क़बूल कई। हिकु दफ़े मेघा भगत खे ख़्यालु थियो त बाबा खे मकर संक्रांति जे शुभ ॾींहं ते चंदन जो लेप लॻायां ऐं गंगा जल सां सनानु करायां। अवल त बाबा जी ने उनजी आज्ञा न ॾिनी, पर मेघा जे बार बार चवण ते क़बूल कयऊं। गोमती नदीअ जे पाणी आणण लाइ मेघा खे 5 मेलनि जो चकर काटणो पियो। मंझंदि ताईं सभु बंदोबस्तु पूरो करे बाबा जिन खे इतलाह ॾिनई त हाणे सभु तयारी थी वई आहे। बाबा जिन चयसि, मूंखे इन्हीअ झगड़े खां दूरि रहण ॾे, मां फ़क़ीर माण्हू, तुंहिंजे गंगा जल जे सनान मां कहिड़ो मतिलबु। पर मेघा मुड़े ई कोन। हिन दृढ़ संकल्प कयो त शिव महाराज ते गंगा खे पाण जटाउनि में धारण कयो आहे, तंहिं करे शिव महाराज जे स्वरूप बाबा खे पिणु इन ते प्रसन्नता थियणु खपे ऐं मुंहिंजो बि धर्म आहे त बाबा खे गंगा जल मां सनानु करायां। आख़िर बाबा जिन खे मुड़णो ई पियो। मेघा जे प्रेम वश थी बाबा जिन मस्जिद मां लही हेठि आया ऐं हिकु वॾे थाल में वेठा ऐं चयऊंसि, चङो भगत मेघा, भला हीअ महिरबानी कर जो गंगा जल सां फ़क़ति मुंहिंजे मथे खे खणी धो। शरीर जो मुख्य अंग आहे सर, उन खे सनानु कराए त सॼे शरीर जो सनानु थी वेंदो। मेघा अच्छा अच्छा चई गंगा जल सां सनानु कराइणु शुरू कयो ऐं ख़ुशीअ विचां हर हर गंगे जी धुनी हणणु लॻो। गंगा जल जे घाघर बाबा मथां धीरे धीरे विझी पोइ मौज विचां बाबा जिन जी अखियुनि में निहारणु लॻो, पर ॾिसण में आयसि त सिर्फ़ु मथो ऐं मुंहुं आला आहिनि ऐं शरीर सॼो सुकल आहे। इहा लीला ॾिसी बाबा जिन अॻियां डंडे वांगुरु लेटी पियो। भगत मेघा बाबा जिन खे 2 दफ़ा सनानु कराईंदो हो। पहिरियों दफ़ो बाबा जिन खे ऐं पोइ बाबा जिन जी मूर्तीअ खे, जा नाना साहिब चंदोरकर ठाराए ॾिनी हुई। भरिया 12 महीना मेघा सनानु कराइण जी सेवा कई। बाबा जिन खे बि मेघा जी भक्ति ते दृढ़ विश्वास ऐं क़दुरु हो ऐं हिननि खे हिन खे दर्शन ॾिनो। हिकु दफ़े जो मेघा पंहिंजे कोठीअ में बिस्तरे ते सुम्हियो पियो हो ऐं अधु निंड में हो त बाबा जिन मथिस अक्षत्र चांवर फिटा करे चयो, मेघा मूंखे त्रिशूल लॻाए। मेघा जेसिताईं उथे ई उथे तेसिताईं अंतर्ध्यान थी विया। मेघा ॾिठो त संदसि चौतारी अक्षत्र फैला पिया आहिनि। मेघा यकदमि बाबा जिन वटि डोड़ी वियो ऐं सॼो बयानु सुणाए चयाईं त हाणे मूंखे त्रिशूल लॻाइण जी आज्ञा ॾियो। बाबा जिन चयसि, मूं त तोखे आज्ञा ॾिनी आहे, पर तूं उनखे सुपिनो सम्झो आहे। मेघा हथ जोड़े चयो, अवां मूंखे निंड मां त दया करे जॻायो हा, पर मूं मुड़ियल मूर्ख खे सभु दरवाज़ा बंदि थियल ॾिसण में आया, पोइ अवी अंदरि कीअं आया। बाबा जिन चयसि त मूंखे पहुचण लाइ कंहिं बि दरवाज़े जी ज़रूरत न आहे। मां हर हंधि पहुची सघां थो ऐं सभिनी प्राणियुनि में समायल आहियां। जेको बि प्राणी मुंहिंजे श्रद्धा सां चिंतन कंदो उनखे मां श्रेष्ठ गति ॾींदुसि। मेघा पंहिंजे कोठी में मोटी आयो ऐं बाबा जिन जे टंगियल मूर्ति जे भरिसां भित ते लॻल त्रिशूल जो निशान लॻाए छॾियईं। ॿिए ॾींहुं पूने मां हिकु रामदासी भगत आयो ऐं बाबा खे नमस्कार करे हिकु शंकर जी पिंडी बेटा रखियईं। बाबा यकदमि मेघा खे चयो त शंकर भोले आ गए हैं, इन्हें संभालो। मेघा आंदल पिंडीअ ते त्रिशूल लॻल ॾिसी विस्मय में पइजी वियो ऐं जॾहिं मोटी पंहिंजे वाड़े में आयो तॾहिं काका साहिबु सनानु करे मथे ते टुवाल विझी श्री साईं बाबा जो सिमरन करे रहियो हो त ॾिठाई हिकु पंडी ॾिसी रहियो आहियां जा मेघा भगत खणी पियो अचे। ध्यानु पूरे करण बैदि जॾहिं उथियो तॾहिं वरी ॾिठाई त मेघा संदसि ध्यान में ॾिनल पिंडी खणी आयो आहे। बाबा जिन भगत मेघा ते महिर करे उहा पिंडी पंहिंजे वॾी मूर्ति अॻियां स्थापन कराई ऐं मेघा खे लाल त्रिशूल लॻाइण जो अवसर ॾेई मेघा जो विश्वास दृढ़ कयो। भगत मेघा केतिरा साल लॻातार सेवा करे 1912 में परलोक पधारियो। संदसि मृतिक शरीर ते बाबा जिन पंहिंजो पौत्र हथु फेरे चयो त हीउ मुंहिंजो सचो भक्त हो ऐं आज्ञा ॾिनई त हिन जो मृत्यु संस्कार असांजे ख़र्च सां कयो वञे ऐं ब्राह्मण खे पिणु मृत्यु भोज ॾिनो वञे। इहा आज्ञा काका साहिब दीक्षित पालन कई। ओम साईं राम। गुल 28 पूरो थियो।